इन खिलाफ अवामी तहरीक के मरकजी सदर मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा करे बुख हड़ताल कई वई। हैदराबाद में अवामी तहरीक के मरकजी सदर अयाज लतीफ अली जी अगवाणी में कारकुनन हैदर चौक ते अलामती बुख हड़ताल करे रिंकल कुमारी जी बाज़ियाबी लाइ नारेबाज़ी कई। उन मौके ते अयाज लतीफ अली जे मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त रिंकल कुमारी समेत सिंध जे मुख्तलिफ इलाइक़नि में हिंदू नारियुनि खे अगवा करे मज़हब मटाइण बाद ज़बरदस्ती शादी रचाए हिंदू अक़लियत के सिंध मां लॾाइण जी साज़िश कई पई वञे। जैकमाबाद में अवामी तहरीक के सरबराह रसूल बख्श अली जी अगवाणी में केतिरनि कारकुननि अलामती बुख हड़ताल कई। उन मौके ते रसूल बख्श अली खिताब कंदे चयो त सिंध जा हिंदू इन धरती जा असुल वारिस आहिनि जिन खिलाफ साज़िशूं तहत ॾोही कार्रवायूं थी रहियूं आहिनि। उमरकोट में अवामी तहरीक पारां हिंदू न्याणियुनि जे अगवा ऐं ज़ोरी मज़हब मटाइण वारे अमल खिलाफ डॉक्टर रसूल बख्श ऐं मोहम्मद अली जुणे जी अगवाणी में प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई वई। नौकोट में अवामी तहरीक के कारकुनन मुमताज़ जुणे जो अयाज खोसो खैर मोहम्मद भट्टी ऐं ॿियनि जी अगवाणी में एहतजाजी रैली कढी शहर के मुख्तलिफ रस्तनि जो गश्त करण खां पोइ प्रेस क्लब आॾो मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में हिंदू बिरादरी ऐं अवामी तहरीक के कारकुनन वकील कोतार लाल सज्जाद बिरोई ऐं कलीम बखरानी जी अगवाणी में धरणो हुयो ऐं हथियारनि बंदनि हथां क़त्ल थियल वापारी लक्ष्मी चंद के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कई। ठठे में मरकजी अगवान सैद आलम शाह ऐं सिंधियाणी तहरीक के अगवान सलमा लाशारी की अगवाणी में प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। तंगवाणी में अवामी तहरीक के कारकुनन गुलाम अली डाहणी एजाज बजरानी ऐं ॿियनि जी अगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।